साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे, साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे। नौजवान साथियो सिंध जा वारसो। सिंध जे अज़ीम बरखडाए डॉक्टर अब्दुल रहमान रिंद जी पहिरीं वरसी मक़सूदो रिंद में अब्दुल रहमान फाउंडेशन, नेशनल प्रेस क्लब ऐं सिंधी अदबी शाख मक़सूदो रिंद जे सहकार सां मल्हाई वई, जंहिंमें समाजी, इल्मी, अदबी शख़्सियतनि ऐं क़ौम परस्त अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत मरहूम जे आख़िरी आराम गाह ते संदसि भाउ डॉक्टर उबैदुल्ला रिंद ऐं फर्ज़ंद बहादुर रिंद, अयाज़ लतीफ़ रिंद ऐं सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हुसैन जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, फाउंडेशन जे सरवाण मशहूर डॉक्टर रज़ा काज़ी ऐं ॿियनि पारां गुलनि जी चादर चाढ़े गुलनि जी वर्खा कई वई ऐं 2 मिंटनि लाइ ख़ामोशी इख़्तियार कई वई। वरसी जी तक़रीब जी सदारत सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई कई। सदारती खिताब कंदे समर हैदर जतोई डॉक्टर रज़ा काज़ी, मुस्लिम लीग नून सिंध जे नायब सदर कमर ज़मान राजपर, इदरीस चांडियो, डॉक्टर एसाख, डॉक्टर परवेज़ सहड़ ऐं ॿियनि चयो त डॉक्टर अब्दुल रहमान रिंद हिकु अज़ीम किरदार हो। हिन सॼी ॼमार सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद कई ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारियो। डॉक्टर साहिब ग़रीबनि मिसकिननि जो हर ॾोखी ऐं हमदर्द हो। संदसि कयल समाजी ख़िदमतनि ते खेसि सुर्ख़ सलाम पेश करियूं था। वरसी जी तक़रीब में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻुवाणनि, सियासी समाजी शख़्सियतनि, क़ौम परस्तनि, सहाफ़ियनि, कलमकारनि, अदीबनि, शाइरनि, फ़नकारनि ऐं आम ज़िंदगी सां वास्तो रखंदड़ हर फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन टीम सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद, MNN TV न्यूज़, मक़सूदो रिंद। हलंदो रहे लाट बरंदी रहे, साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे। नौजवान साथियो सिंध जा वारसो, साथ हलंदो रहे लाट MNN TV News।